सब चो पोया सड हिते के पोया सड कर न नवाब शाह सुबह जो तैयार थियो टिप टाप थियो वने पियो कहीं पोया सड कयोस ओ लखाना बस नवाब शाह नवी नो बूट लातन पोयों छो सड की कम न थींदो किथे लिखिया जट पोया सड कर चिरिया नमाजी फाथा मेराज वारी रात नाटो पियो चे बुधो छोराऊ असारा छोरा बाबा मां हलां तो बाइक ते पोतू पंध अची जा वेहड़े पोड़ होती पंध अचे ही बाइक ते पियो न सतायो पी मां के खुदा जो कसम पी मां को दुआऊं वठो असां के त ॾाढी वारा वणनि ई नथा चढ़े तो को मुलो बसते मुला पोइते मुलो वाणियो अॻियां वेठो मुलो पोइते चढ़ो बस में तो जाए न था ॾियनि वञ बाज़ार में तो सीटियूं वञो होटल ते तो इशारा बीहूं था इलेक्शन में तो वोट न था ॾियो बीहूं था मस्जिद में पघार न थो ॾिए रखे तो को छोकरो ॾाढ़ी तो को छोकिरी न थो ॾेसि अरे तव्हांजे ॻोठ जो आ चाचे जो पुट का छोकिरी कोन ॾींदासीं मुल्लो आ न खदड़ो तो कोन्हे न दाढ़ी जे करे एडो खराब खुदा जो कसम पढ़ियल न आयो न कुरान जो दीदार भी सवाब है चलो खोले ॾिसो बस ॾिसण भी सवाब है खुदा जो कसम हे सुबह सां काब शौक़ ॿार पढ़ा काबश पढ़ा तो के सतर कंदा न साल थिया कुरान घर पियो आहे कदे खोले ॾिठो तो 30 रुपए जा कोप असांजे घर पिया न रोज थियूं मायूं छंड 30 रुपए जा कोप खुदा जो कसम अर्श जो खजानो घर में पियो आहे 12 महीने कपड़ा वठंदा बवाल सवाया ॻाढ़ा पार त थई मर तो ॻाढ़ो तो के मोचड़ा बेकदरा तो कुरान जो कदर क्या सही वली खत्म थी आहे दुनिया पिणे जे करे पई आहे बस कर जट त बेल चान ठोकिया ज़ालिम थी न मरो मजीर काबे जो तवाफ पियो हले गसाने जो बादशाह मुसलमान थियो न काबे में रश लगी पई चादर ते लट अची वियसि कहीं गरीब उन गरीब के चंबो है गरीब हो तो गरीब उमर तुझे हुकूमत में नो जुल्म खैर ता है काबे में रश लगी पई तवाफ पियो क्या फलाने मुल्क जो बादशाह नौ मुसलमान थियो मांखे जो हजरत उमर घुरा हेजा छो इन गरीब के चंबो आई जो मुझे चादर ते लटन छोड़े नहीं हजरत उमर फरमाया काबो तुंजो इते अमीर गरीब जो हक आहे हजरत उमर गरीब के जोड़े हाणे चंबो गरीब जो चंबो जड़ी गदा जी लत न शुगर न प्लेट पे खुदा जो कसम वडन मानुन के निंद्र ही नथी अचे लप गोरन जी था खा तॾहिं त हेतिरो ही जो सुमन था गोगरिया ठकावे जहिड़ो जनरेटर पियो आहे भले इज़राइल अची उथार खुदा जो कसम आहे पर गरीबन लाइ तबसरो ई अलॻि आहे सुबह जो वॾो माण्हू पंधु वेंदो न सुबह जो वेंदो न बादशाह ॾिसो कीअं था रोडनि ते पुछंदे छा साहब वाक पियो करे ऐं मूं जहिड़ो गरीब पंधु वेंदो चवंदा मुले वटि भाड़ो कोन्हे वॾो माण्हू सुबह जो चांहि पापा खाईंदो त छा चवंदा साहब टेस्ट पियो करे ऐं मां जहिड़ो खाईंदो चवंदा मुलो बुख थो मरे तबसरो ई अलॻि वाह बस असां कमरे तो 2010 में कुरान खणी न्याणियूं वठी सैयद वठी मिठाईअ जो रिसालो वञी दरिया में रुना बादशाह कढींदो वई अची जो रब दरिया मां हथ कढिया नवाब शाह परेशान घोट की निंड न पिया कन सकरारन जो तो मुठी न पियो बीहे जाम शोरे मां कामरे के वेगन भरे मुड़ी आया साईं तालिब वठी हलो पुल ते कुरान पढ़ायो दरिया उछतो दी मुझो मुराद दरिया सां ॻाल्हायो आहे चई छा चई
मुझो चई कामरेट मुझे घर आया हा मां भी घर वींदो मां। मुसलमान दरिया के मिनत कंदो चरिया वो तो दीवान हैं जेके गंगा ऐं जमुना के पूजन। मुसलमान दरियाहनि जे मालिक के मिनत कनि। ॾाढी हंध जो सभु छा कयूं जे ॿ कम कयो बा हिकु बिस्मिल्लाह पढ़ो। अॼु बिस्मिल्लाह मर्दनि मां त वई पर मायुनि मां बि वई। असांजा छोरा मोटरसाइकिल चालू कंदा न बिस्मिल्लाह न पढ़ंदा भेण ते ॻाल्हि। मोटरसाइकिल के भेण आहे चरियनि मां अची फाथा नलके के माउ ते ॻाल्हि ॾियनि नलके के माउ आहे छा। सलाम त असांजे छोरनि खे वणे ई नथो गुट मारनि खे सदके वञा तुंहिंजे नास सम्झाण। 5 ॾींहं नवाब शाह रही ॻोठ ईंदा न पुछंदे छा ते आयो आहियां बाइक ते आयो आहियां तूं फिरो ई आहे न सिधो नथो चई मां फटफटीअ ते आयो अंग्रेजी खबरदार।